जिते खोंबो ना है असी तिता आयूं जिते खोंबो ना है वञू के वियां ताबो मथन हो इसके तो वेठल हमारा अतीत खासा सरकार निर्माण साहब गुजरात बड़ो अध भी संगत न सिंधी संगत सबका पहले शुक्रगुजार रहा उमरकोट जो आवाज फोरम है प्रेस क्लब जो जैसे बागान का असाने मुख्तसरी सही पर गरजानी अदबी गरजानी ने अचण जो मौक़ो ॾिनो ऐं तव्हां कचहरी करण जो मौक़ो ॾिनो उन्हनि जी घणी महिरबानी ॻाल्हियूं थियूं आहिनि मंसूर दवे जे किताब जे हवाले सां इहो किताब नाविल आहे या कहिड़ी सिर्फ़ या कहिड़ो हिकिड़ो मौज़ूअ आहे वरी उहो अलॻि बहस पर हिकिड़ी ॻाल्हि सभु दोस्तनि ॻाल्हायो सताई साईं जी ॻाल्हि ते मूंखे यादि आयो त हिकिड़ो इलियास थनी जो दोस्त शाइर इसाक समेत उनजो किताब के ज़माने में छपियो सदा बेचैन आहे सो उनजी बहुत तकलीफ़ थी हूंदी असीं वियासीं पिए भई पंधो पंधु वाट वठियो त हिकिड़ो तमामु मौला मशहूरु क़िस्म जो अदीब हो बरात किताब जो हलासी में बिश्त नसीब करे तो इसाक सां हुजती हो इसाक मिलियो चई दादा असांखे दावत ई कोन ॾिनी का औरत बि इसाक चयसि त साईं किताब पहुचाए कोन सघियो दोस्त चयो त तव्हांखे ज़हमत न ॾिजे सो उन अदीब साहब चयो त असीं किताब पढ़ण खां सवाइ ॻाल्हाईंदा आहियूं त हिकिड़ो त जेके हिन क़िस्म जूं ॻाल्हियूं थियनि किताबनि मुतलिक़ उनमें तमामु ज़रूरी थिए थो मेज़बाननि जे लाइ त जिन दोस्तनि खे ॻाल्हाइण जो चवनि था उन्हनि खे थोरी पढ़ण जी ज़रूरत हुजनि कि साईं वारो पढ़ी आहे असांखे पढ़ी आहे कोटेशन ॿी ॻाल्हि जेका